बिल्डिंग बनाए ठेठल ना इते पेशाब करने की जगह ना का शे ना इते असा हेठ उस गर्मी में अड़ा इते पण मेहरबानी करे असांजो स्कूल ठारायो न असां उते नहीं पढ़ूं। इलेक्शन का सवाद असां सियासतदान ठाकुरन वरी भी इन्हनि खे असांजे दर ते अचणो आहे वोटनि लाइ। हाणे असांजो रत एतिरो गरम थी चुको आहे त सियासतदान खे मथां इज़त न ॾियूं। सुठो आहे, महिरबानी करे असांजी मालिकी कनि। बिरिया रोड भरिसां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ढींगो में मौजूदु आहियूं, जेको स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, जिते पीअण जो साफ़ु पाणी, वेहण जे लाइ बेंचूं ऐं चौदीवारी ऐं मुकमिल जेको सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। हितां जा मुस्तक़बिल जा ॿार ज़मीन ते पट ते वेही ऐं तइलीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। इन स्कूल जी जेका बिल्डिंग आहे, इहा ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण त जेके छपरे में जेको आहे सो ठाहे ऐं उहे ॿारनि खे तइलीम ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां हितां जेके रवासी आहिनि ऐं ॻोठाणा उन शागिर्द, उनखां पुछूं त हुनजो छा चवणु आहे। मां 5 में। हाँ, हिते कहिड़ियूं सहूलियतुनि जी खोट आहे? हिते न स्कूल ठहियल आहे, न पाणी आहे, न हिते का शइ बि न आहे, न किताब आहिनि, बसि सॼा किताब ई फाटल आहिनि, पुराणा थिया आहिनि, न किताब आहिनि, न सही थियल आहिनि, कुझु बि न आहे हिते। बसि असां हिते ईंदा पढ़ूं, न बिल्डिंग आहे, न पाणी पीअण जी सहूलियत आहे, कुझु न आहे हिते। ऐं ॿियो छा नालो बिल्डिंग बि न आहे ठहियल, न हिते पेशाब करण जी जॻह आहे, न का शइ न आहे हिते। असां हेठि उस गर्मी में अड़ा हिते पढ़ूं, महिरबानी करे असांजो स्कूल ठारायो न असां उते नहीं पढ़ूं। ढींगो शरीफ़ हिकु तारीख़ी ॻोठ आहे ऐं 1956 खां वठी हीअ स्कूल आहे, पर हितां हाणे 10-15 सालनि में हिन स्कूल जी का बि वस वारनि कंहिं बि तरफ़ां सभिनी कोशिशि बि कई आहे। हिन स्कूल जी जेका ज़बून हालत लॻी पई आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे। ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह लॻो पियो आहे। न किताबनि जी का सहूलियत आहे ॿारनि खे, न वरी फर्नीचर जी का सहूलियत आहे, को बि कुर्सियूं बेंचूं कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे का। ॿारनि जा मुस्तक़बिल जो मसइलो आहे। असीं एडुकेशन जे मिनिस्टर सरदार शाह खे ऐं वस वारनि खे अपील कयूं था त बराए महिरबानी करे सिंध जी तइलीम खे आबाद कयो, सिंध जी तइलीम खे बर्बाद न कयो वञे। हीउ ॿारनि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे। ज़िम्मेदार आहे हितां जो MPA ऐं हितां जो UC चेयरमैन ज़फ़र कीरियो ऐं जेको आहे हितां जा आला इदारा जेको एजुकेशन डिपार्टमेंट जा आहिनि ऐं DC, इन्हनि जी ज़िम्मेदारी आहिनि। इन्हनि खे थियणु खपे त इहे अचनि ऐं हिन ॻोठ जी विज़िट कनि। हीउ तारीख़ी ॻोठ आहे, को नओं ॻोठ कोन्हे। न हिन ॻोठ में बिजली आहे, न हिन ॻोठ में गैस आहे। हमेशह हिन ॻोठ में पीपल्स पार्टी खटी आहे। जेको बेनज़ीर जे दौर में बि हिन ते पीपल्स पार्टी साईं असली शाह बीठो त बि खटी वियो। पर हिन अफ़सोस सां चवणो थो पए त हिन ॻोठ में स्कूल में न का टेबल ॾिनी थी वञे, न का जेको आहे पाणी आहे, न गिलास आहे। मौसम ॿार आहिनि तड़पंद ॾिसंदा। पर असां सरदार शाह खे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट खे, सेक्रेटरी ऐं ख़ासि करे मां शीशन जज नौशर फिरोज़ खे ऐं मैजिस्ट्रेट जेको बिरिया जो जज आहे, ऐं इन्हनि खे मां अपील कंदुसि त अचनि पंहिंजी टीम सां हितां जेको माइनू कनि, ॻोठाणनि सां ॻाल्हाइनि ऐं हिन मौसम जो ख़्यालु कनि। त हिते तइलीम जेका सो हिनमहिल रही न आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो इहो ई चवणु हुयो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। हिनमहिल उन जो उबतड़ हिते थी रहियो आहे। माना तइलीम न रही आहे ऐं का फैसिलिटी न आहे हिते। असांजे स्कूल में तव्हां पाण ॾिठो आहे अची त बिल्डिंग्स बिल्कुलु ज़बून थी वई आहे ऐं असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो तइलीम खां ई आहे। जे अगरि का फैसिलिटी न हूंदी त बच्चनि जी तइलीम असांजी तबाह आहे। ऐं मां वस वारनि खे इहा अपील कंदुसि साईं सरदार शाह खे त तव्हां एजुकेशन डिपार्ट जा मिनिस्टर आहियो, बराए महिरबानी करे असां ते कुझु रहम कयो वञे। असां हिन ॻोठ जा रहवासी आहियूं। हिन ॻोठ जो जेको तालीम जो स्कूल आहे इहो वाइननि जे दौर खां आहे। जंहिं दौर में असां पढ़ंदा हुआसीं त हिते 70 खां 80 ॿार हाज़िरी भराईंदा हुआ। हाणे हितां छोकिरनि जो भॼणु शुरू थी वियो आहे। पोइ प्राइवेट था वञनि, शहर था वञनि, बहरहाल वञनि कहिड़ी ॻाल्हि कान था, खोफ कान था, कंहिं महिल छित न असांजे मथां करे। 15 सालनि खां इहो हाल आहे। हिन त 10 सालनि खां कयो। मुंहिंजो घर भरिसां आहे। हिते का सहूलियत ई कान्हे। ईअं जंहिंजो त माना हिते सियासतदान त पर घुर इलेक्शन खां सवाइ त असां सियासतदान ठाकुरनि। बाक़ी अचो कंहिं पार्टीअ जी ॻाल्हि, पार्टीअ जी असांखे चवण जी ज़रूरत ई कान्हे। 15-16 सालनि खां पीपल्स पार्टी इक़्तिदार थो सिंध में। बाक़ी हाणे नाला कंहिंजा खणूं, हुननि पाण सम्झ अचे पई थी उन्हनि खे। सुठो आहे, महिरबानी करे असांजी मालिकी कनि। वरी बि इन्हनि खे असांजे दर ते अचणो आहे वोटनि लाइ। हाणे असांजो रत एतिरो गरम थी चुको आहे त सियासतदान खे मथां इज़त न ॾियूं। छो त हिन बच्चनि खां वधीक असांखे कंहिंजी जान प्यारी कोन्हे। असांजे बच्चनि जी हालत ॾिसो पिया था न। असां सायो करे हिननि जी चौकी पिया था ॾियूं त अलाह करे खेर सां मोकल ते हिननि खे घर वेठी वञूं ऐं खेर सां सही सलामत हलनि। ॾिठो पाण हालत स्कूल जी। हाणे कहिड़ो मुतालबो कंदो? असांजो मुतालबो इहो आहे त असां सिंध जो आवामूं, असांखे सहूलियतूं खपनि जेके असांजा हक़ आहिनि। तालीम असांजो हक़ आहे जेका असां करण लाइ ॿारनि खे मोकिलियूं पिया। बिल्डिंग ठहे पर मुकमल ठहे, हिन जी रिपेयरिंग जी ज़रूरत कान्हे।
रिपेयरिंग में भी इन्हनि खे फ़ाइदो इन्हनि खे ई पवंदो त हिन जो 5 लख मंज़ूर कराए लख रुपया ख़र्च करे ईंदा छो त हिननि जी का कारकर्दगी त सुठी रही कोन्हे न। महिरबानी करे वस वारनि ऑफिसरनि खे सिंध जे वज़ीर आला खां वठी जज जेको टीर मटीर सभिनी खे था इहा अपील कयूं कि बिल्डिंग जी हालत अची ॾिसो। जे असांजे ॻाल्हियुनि ते इतबार न आहे त पंहिंजी टीम जोड़े मोकिलियो, जे असांजी का बि ग़लति ॻाल्हि हुजे त असां सां ॻाल्हायो। महिरबानी करे बिल्डिंग सॼी मुकमल नई तयारु थी मिले, पोइ 8 ताईं तालीम ॾियनि या मैट्रिक ताईं ॾियनि, 5 ताईं त उस्ताद पढ़ाइनि पिया। इहा बि हिन मास्तर खे शाबाश आहे जंहिंजी गैर हाज़िरी घटि हूंदी आहे, पोइ ॿार घटि हुजनि या वधि हुजनि। छिमायाना ढींगो स्कूल जो पुराणो तक़रीबन 36 साल मूंखे सर्विस के थी विया आहिनि। असरी फोक्स आहे बिल्डिंग ते, बिल्डिंग जेका डेंजरस हालत में ज़बून थी चुकी आहे। जेकर बिल्डिंग हूंदी त ॿार बि वेंदा, नवां छोकिरा बि स्टूडेंट वेंदा। ॻोठ तक़रीबन माना 250-300 जे लॻभॻि घर जी फ़ोकत रखे थो। 65-70 हज़ारनि जे लॻभॻि माना हिते आदमशुमारी आहे ॻोठ जी। जेकॾहिं ॿार तइलीम हासिलु कंदा ऐं बिल्डिंग हूंदी त तइलीम हासिलु बि कंदा ऐं अॻिते वधी ईंदा। सो महिरबानी करे वसा वारनि खे सभिनी खे आला उहिदेदारनि ऑफिसरनि खे साईं सरदार शाह थियो, साईं मुरादरी शाह थियो MP, उन खां अलावा ॿिया बि जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि असां ऑफिसरनि खे इहे अर्ज़ु कंदासीं। इंजीनियरिंग जेका वर्क्स आहे नौशरो फिरोज़, उन खे बि असां ख़ासि करे इहो अर्ज़ु कंदासीं ॻोठाणा मां पंहिंजे तरफ़ां त महिरबानी करे बिल्डिंग तयारु कई वञे ऐं जीअं ॿारनि जो आईंदा जो मुस्तक़बिल जेको सुठो फ्यूचर जेको आहे उहो सुठो साबित थिए। स्कूल में को सहूलियत न आहे, न को पाणी पीअण जी जॻह, न को पेशाब करण जी जॻह आहे। ऐं छो त असांजी बिल्डिंग पुराणी थी आहे सफ़ा, असांजी न को छित भॻल हुआ सफ़ा, स्कूल ठठली न आहे। पर महिरबानी करे तव्हां स्कूल जी नाज़रीन, तव्हां हिते हिन ॻोठाणनि जो ऐं शागिर्दनि तोड़े उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि चवणो हो त हीउ जेको स्कूल आहे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हितां जी जेका लखे रुपयनि जी बजट आहे उहे हितां जा चूंडियल नुमाइंदा, हितां जेके ज़िलई ऑफिसर आहिनि उहे मिली भगत करे खाई था वञनि, जंहिंजे करे हीअ जेके मुस्तक़बिल जा मइमार ॿार ज़मीन ते ऐं उन खुलियल निटण उस में ही तइलीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। सरदार अली शाह ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल में जी जेका हालत आहे उहा क्लियर कराए ॾिनी वञे त जीअं हिते मुस्तक़बिल जा ॿार आहिनि उहे पंहिंजी तइलीम पढ़ाए सघनि। कैमरा टीम सां गॾु आफ़ताब कीरियो, टाइम न्यूज़, भेरिया सिटी।